कामरान टिसोरी के सेनेट जी टिकट एमक्यूएम पाकिस्तान में ठिकाना बरकरार राबतनि मुलाकातुनि बावजूद डेडलॉक खत्म न थी सघियो। फारूक सत्तार राबता कमेटी अलग अलग उम्मीदवारनि जा नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। फैसल नज़ारदी फारूक सत्तार सां मुलाकात दौरान लुढ़क न रोके सघियो। डॉक्टर फारूक सत्तार जो चवणु आहे त एमक्यूएम मुतहद आहे ऐं हमेशह रहंदी। इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, मुख़ालिफ़नि जूं उम्मीदूं कॾहिं बि पूरियूं न थींदियूं। नज़्मो ज़ब्त बरक़रार रखियो वेंदो। कुझु मामलनि में आख़िरी फ़ैसिलो कन्वेनियर जो हुअणु घुरिजे। एमक्यूएम राबता कमेटी जे अख़बार फैसल सतवारी चयो आहे त जेकॾहिं इख़्तिलाफ़ ख़त्म न थिया त मामला घणा ख़राब थी सघनि था। डॉक्टर फारूक सत्तार खे बहादुराबाद अचण जी दावत ॾिनी आहे। मसइलो कंहिं फ़र्द न पर उसूल जो आहे। रऊफ़ सिद्दीक़ी जो चवणु आहे त एमक्यूएम में हमेशह ब भाङे 3 अक्सरियत सां फ़ैसिला कया वेंदा आहिनि। राबता कमेटी जे मेंबरनि वांगुरु कारकुन बि एतिराम जोगा आहिनि। फारूक नसीम जो चवणु आहे त 2 भाङे 3 जी अक्सरियत सां राबता कमेटी कन्वेनियर खे तब्दील करे सघे थी। एमक्यूएम अख़बार कामरान टिसोरी चयो आहे त डॉक्टर फारूक सत्तार खे चवे त हू सेनेट जी सीट तां हथ खणी सघे थो, बाक़ी हू कंहिं जे चवण ते सेनेट जी चूंड तां हथ न खणंदो। राबता कमेटी कन्वेनियर जी नियत ऐं क़ाबिलियत ते कंहिंखे बि शक न करणु घुरिजे। पीपी अख़बार सईद गनी चयो आहे त कराची जा माण्हू एमक्यूएम मां जान छॾाइण चाहिनि था। उर्दू ॻाल्हाइणनि खे धमकियूं ॾेई वोट हासिल कंदड़ हाणे ख़ौफ़ ज़रिए वोट हासिल करणु चाहिनि था। उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पीपीएम में शामिल थी कराची शहर लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी फॉर्म जमा कराइण जो वक़्तु ख़त्म। 4 सूबनि में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी फॉर्म जमा। कागज़नि जी छंड-छाण 9 फ़रवरी ते थींदी। उम्मीदवारनि जी क़तई लिस्ट 15 फ़रवरी ते जारी थींदी। सेनेट लाइ वोटिंग 3 मार्च ते थींदी। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 62(1) नाअहलीअ जे मुदे बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस साक़िब निसार रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आर्टिकल 62(1) मुंझियल मामिलो आहे। आर्टिकल 62 जी तशरीह करणु ॾुखियो टास्क हूंदो। क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज़ सादिक जी सदारत हेठि क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटीअ जो बंदि कमरे वारो इजलास। सिक्योरिटी ऐं फ़ौजी इमदाद रोकण सां हथियारबंद फ़ौज ते फ़र्क़ु न पवंदो। फ़ौजी अख़्तियारनि जी ब्रीफिंग। पार्लियामानी अख़बारनि बि अमरीकी इमदाद बदिरां पंहिंजे पेरनि ते बीहण जी तजवीज़ ॾेई छॾी। परॾेही वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में अमन लाइ पाकिस्तान खां वधीक कंहिंजो बि किरदारु नाहे। अफ़गानिस्तान जा इल्ज़ाम क़बूल न आहिनि। अमरीका खे बि धमकी बाबति वाज़े कयो वियो आहे। दहशतगर्दनि जे महफ़ूज़ थाकनि बाबति इल्ज़ाम पुराणा थी चुका आहिनि। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो आहे त जमहूरियत ख़िलाफ़ का साज़िश न पई थिए। नेब जो कंहिं सियासी पार्टी सां को वास्तो नाहे। मेरिट ते कंहिं ख़िलाफ़ केस ठहियो त हू दरगुज़र न कंदो। हू जेसिताईं उहिदे ते आहे करप्शन ख़त्म करण जी कोशिश कंदो। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त जंहिंखे जेल में मोकिलणु घुरिजे उनखे सेनेट जी टिकट ॾिनी वई। क़ौम हुक्मराननि मां तंग थी वई आहे। ताक़तवर लाइ अलॻि ऐं ग़रीब लाइ अलॻि कानून आहे। ताक़तवर खे कंहिं न कंहिं तरीक़े सां एनआरओ मिली वेंदो आहे। हू शरीफ़ भाइरनि खे चैलेंज करे थो त जंहिं ॾींहुं हू जलसो कंदा उन जे ॿिए ॾींहुं हू उन्हनि खां वॾो जलसो कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त अमरीका पाकिस्तान जी इक़्तिसादी इमदाद रोके नथो सघे। अफ़गानिस्तान में इम्कानी जंग लाइ पाकिस्तान जी ज़रूरत पवंदी। अफ़गान जंग में कामयाबी जा इम्कान इस्लामाबाद जी शिरकत खां सवाइ घटि आहिनि। पाक अमरीका ख़राब लाॻापनि सां ख़ितो कमज़ोर थींदो। पाकिस्तान में दहशतगर्दनि जा महफ़ूज़ थाक न आहिनि। भारत पाकिस्तान में दहशतगर्दी जो नेटवर्क तयारु कयो आहे, जंहिं लाइ वॾी बजेट पिणु रखी आहे। कुलभूषण यादव बि मञियो आहे त भारत सीपेक खे छियो रसाइणु चाहे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इंतहा पसंदी दुनिया लाइ वॾो चैलेंज बणिजी वई आहे। ख़िते में दहशतगर्दी सियासी समाजी तवाज़ुन खे नुक़सान पहुचायो आहे। इंतहा पसंदी दहशतगर्दी रुगो मुस्लमान मुल्कनि ताईं महदूद नाहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो, न त नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो। डोनाल्ड ट्रंप जे ट्वीट सां पाकिस्तानी अवाम खे सख़्त तकलीफ़ पहुती। तालिबान ऐं मुजाहिद पाकिस्तान न पर अमरीका ठाहिया। अफ़गान जंग में अमरीकी सरकार मुजाहिदनि ऐं तालिबान जी हिमायत कई ऐं पाकिस्तान ते संदनि हिमायत करण लाइ ज़ोर भरियो।
अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी करमपुर पहुची मरहूम हज़ार ख़ान बिजाराणी जे वारसनि सां ताज़ियत। संदसि चवणु आहे त मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे विछोड़े ते ॾुख पहुतो आहे। पार्टी लाइ संदसि वॾियूं ख़िदमतूं आहिनि जेकी हमेशह यादि रखियूं वेंदियूं। पाणी कमीशन जे सरबराह जस्टिस रिटायर्ड अमीर हानी मुस्लिम तरफ़ां ॿिए ॾींहुं बि फैज़गंज जो दौरो। फिल्टर प्लांट 15 ॾींहनि अंदरि हलाइण जो हुकुम। आपाशी खाते जे प्लांटनि ते थियल कब्ज़ा फौरी तौर ख़तम कराइण जी हिदायत। बांग्लादेश की अॻूणी वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया खे करप्शन केस में 5 साल क़ैद जी सज़ा। सॼे मुल्क में विगोड़ शुरू थी विया। मुज़ाहिरीन ऐं पुलिस समेत चकरियूं छिकताण बरक़रार। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां रांदियुनि वारी वज़ारत जे सहकार सां शेर सिंध मुलाक़िले जे चोथे मरहले में हैदराबाद डिवीज़न जा मुक़ाबला 11 फ़रवरी ते मलिक सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोटड़ी में थींदा। मल मुक़ाबलनि लाइ पहलवाननि जूं तयारियूं जारी। ऐं बॉलीवुड अदाकारा अनुष्का शर्मा जी नई ख़ौफ़नाक फिल्म परी जो पहिरियों टीज़र जारी। क्रिकेटर विराट कोहली बि पंहिंजी वञी अनुष्का जी अदाकारी जो मदाह थी वियो।